सॼी ग़लती मुंहिंजा जानी जवाहर खान तुंहिंजी आहे। सिंधी टिकटॉकर सारा बलोच सां ज़्यादती कंदड़ शख़्स गिरफ़्तार ऐं जेल अंदर सारा खे अखियूं ॾेखारींदे ऐं सरेआम धमकियूं ॾींदे। सारा बलोच तरफ़ां SSP जेकमाबाद खां पुरउमीद ऐं इंसाफ़ मिलण ताईं कोशिशूं जारी रखंदुमि। सारा बलोच तरफ़ां रिसेंटली पंहिंजे बयान में चयो त टिकटॉकर थियणु गुनाह नाहे, गुनहगार बानी आहियां त पंहिंजे रब जी आहियां, दुनिया छा बि सम्झे को फ़र्क़ु नाहे। टिकटॉकर सारा बलोच जे मुड़ुस पंहिंजे बयान में चयो त मां अब्दुल जब्बार जखरानी माण्हुनि जे टोकन ऐं ट्रोलिंग खां परेशान आहियां। ज़्यादती ऐं ज़ुल्म बि असां सां ऐं टोकूं बि असां ते। छा टिकटॉक हलाइणु गुनाह आहे हिन मुआशिरे में? हिन जो वधीक चवणु हो त असांखे मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। सभु जवाबदार गिरफ़्तार थियण ताईं सुख जो साह कोन खणंदासीं। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।